नाज़रीन, आवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में सीपको कंडियारो, एसी दादू अब्दुल गफ़ार माको, इंजीनियर नौशरो फेरोज़ अब्दुल हक ॾाहाणी, SDO कंडियारो नदीम जोखियो पंहिंजो अमलो, पुलिस हाणे करे क़माल डेरो फीडर ते बिजली चोरन ऐं बाक़ायदारन खिलाफ ऑपरेशन करे गैर कानूनी कनेक्शन कट करे क़माल डेरो शहर चुनियाणी अनवर कलोड़ो ॻोठ अब्दुल हमीद कलोड़ो जा ट्रांसफार्म लाराए खणी विया आहिनि, जॾहिं त सीपको अमलदारनि केतिरनि ॻोठनि ते बक़ाया जात हुअण करे ॻोठनि जी बिजली कट करे छॾी आहे, जंहिं करे केतिरा ई ॻोठण ऊंधा हेठि ॿुॾी विया आहिनि। हिन ॾस में SDO नदीम जोखियो साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सीपको चीफ सखर SDO दादू जी ख़ासि हिदायतनि ते बिजली चोरनि खिलाफ़ कार्रवाइयूं तेज़ कयूं वियूं आहिनि। स्पेशल टीमूं जोड़ी वियूं आहिनि जेके रोज़ाने जे बुनियाद ते बिजली चोरनि खिलाफ़ कार्रवाइयूं जारी रखंदियूं। हिन ॿुधायो त अॼु क़माल डेरो फीडर ते कार्रवाई करे गैर कानूनी कनेक्शन काटिया विया आहिनि, केतिरनि ई ॻोठनि जा ट्रांसफार्म लाहिया विया आहिनि। कंहिं बि बिजली चोरनि सां का बि रिआयत न कई वेंदी। बिजली चोरनि खे घुर्जे त बिजली चोरी करण खां पासो करे मीटर ज़रिए बिजली ॿारनि, ॿी सूरत में मथस केस दाख़िल कराया वेंदा। हिन बक़ायदारनि ते पिणु ज़ोर भरियो आहे त बक़ाया जात अदा कनि। हिन मौक़े ते LS जावेद रहराज, इसहाक मंगरियो, LS असलम अञण मौजूदु हुआ। होॾां सीपको जे ओचितो ऑपरेशन सबबि बिजली चोरनि में थलथलो मतलो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।